मदनी नी 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 धनि रे सा नी रे गा मा मा रे नी रे सा नी रे सा अंग को महा भया अंग को महा
हे दया शाहे शहनशाह गुरु गोविंद सिंह शाहे शहनशाह शहनशाह गुरु गोविंद सिंह हक हक आगा गुरु गोविंद सिंह हक हक आगा गुरु गोविंद सिंह शहनशाह गुरु गोविंद सिंह शाहे शहनशाह गुरु गोविंद सिंह हक हक आगा गुरु गोविंद सिंह पढ़ो जी हक शाहे शहनशाह
शाहे शहंशाह गुरु गोबिंद सिंह शाहे शहंशाह गुरु गोबिंद सिंह पर दो आलम शाह गुरु गोबिंद सिंह पर तो आलम शाह गुरु गोबिंद सिंह खसम राजा का गुरु गोबिंद सिंह हसम राजा का गुरु गोबिंद सिंह फाजुल अनवार गुरु गोबिंद सिंह काशफुल असरा गुरु गोबिंद सिंह बेकसारा यार ओ बेकसारा गुरु गोबिंद सिंह गुरु गोबिंद सिंह हक हक अंदेश गुरु गोबिंद सिंह हक देश गुरु गोबिंद सिंह आलम गुरु गोबिंद सिंह अबर रहमत गुरु गोबिंद सिंह गुरु गोबिंद सिंह बादशाह दरवेश गुरु गोबिंद
गुरु गोबिंद सिंह साहिब धन गुरु गोबिंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब धन गुरु गोबिंद सिंह साहिब 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 तेरे कवन कवन गुण कह कह गा तू साहिब गुणी निधाना तुमरी महिमा परन न साको तू ऊंच भगवाना धन गुरु गोबिंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब वाहिगुरु वाहिगुरु जप वाहिगुरु 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 तेरी सिफत सुवाले ओ स्वरूप जिनकी की सोपान जिनकी की सोपान पाया तेरी सिफत सुवाले ओ साचे साहिबा क्या नाही घर तेरे घर का तेरे सब कुछ है जिस देह सो पावे सदा सिफत सला तेरी सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसाए नाम मन वसाए जब जी संगत जब रज तेरी कुदरत तेरे कदम सला रज तेरी कुदरत तेरे कदम सला गनीम तेरी सिफात सच्चे बादशाह गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह सच्चे बादशाह
अचरज तेरी कुदरत तेरे कदम सदा अचरज तेरी पढ़ो जी तेरे कदम सदा गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह खूब 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 तेरो नाम खूब 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 तेरो नाम तेरो नाम तेरो नाम तेरो नाम तेरो नाम तेरो नाम गुरु गोविंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब गुरु गोविंद सिंह साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब तेरो नाम 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 खूब तेरो नाम पढ़ो खूब तेरो नाम झूठ 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 दोनी गुमान 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 अचरज तेरी कुदरत तेरे कदम सना अचरज तेरी कुदरत तेरे कदम सना गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह गनीम तेरी सिफात
तेरी कुदरत तेरे कदम सदा तेरी कुदरत तेरे कदम सदा तारीफ तेरी सिफात सच्चे पातशाह गनीम तेरी सिफात सच्चे पातशाह 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 संगत रचे सच्चे पातशाह सच्चे पातशाह पढ़ो सच्चे पातशाह 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 नासरो मनसूर गोबिंद सिंह तेरी मंजूर गोबिंद सिंह अपना मंजूर गोबिंद सिंह गोबिंद सिंह आगाह गोबिंद सिंह शाह शहनशाह गोबिंद सिंह हक अंदेश गोबिंद सिंह बादशाह दरवेश गोबिंद सिंह बादशाह 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 सच्चे पातशाह सच्चे पातशाह ओ सच्चे पातशाह सच्चे पातशाह सच्चे
अचरज तेरी कुदरत तेरे कदम सलाह अचरज तेरी कुदरत तेरे कदम सलाह गनीव तेरी सिफत सच्चे पातशाह गनीव तेरी सिफत सच्चे पातशाह। धन गुरु गोविंद सिंह महाराज सच्चे पातशाह जी उन्हनि जी शान में जेतरी भी संगत मिली करे ऐं जेतरा ही डी मिली करे जेतरा ही महीना साल मिली करे सतगुरु जी जेतरी भी सिफत सारा कजे थोड़ी है पर सिफत सारा सब खे करनी सिफत करनी आ उनके बुधणो आ उन सां गॾु वेहणो आहे उनखे उन सां गॾु मिली करे ॻाइणो बि आहे ऐं वरी उन जे ई चरणनि में पंहिंजी फरियाद पंहिंजी अरदास बि करणी आहे प्रार्थना बि करणी आहे जेके सिफ़त साला करे अरदास करनि था पिया सतगुरु निरंकार वाहिगुरु प्रभु परमात्मा वाहिगुरु जी उन्हनि जी हमेशा हमेशा उन्हनि जी जय जयकार कराइनि था पिया। गुरु गोविंद सिंह जी महाराज सच्चे पातशाह जी एक हुआ संसार इन मृत लोक में जेकी जोत प्रगट थी है एक हुआ सूरत मूरत जो गुरु गोविंद सिंह महाराज जी शान के अगर कोई तके कोई ॾिसे तो वड़ा वड़ा ज्ञानी पंडित भी सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराज जी महिमा के ॾिसी करे हथ ॿधी करे वार वार नमस्कार करनि। गुरु जी दुनिया में जाम ॾिठासीं असीं सूरमा पर तव्हां जहिड़ो सूरमो कोई जेको खिलदे खिलदे धर्म जी खातिर क़ौम जी खातिर पंहिंजो सभु कुझु लुटाए जिते पिता कुर्बान थिए उते ता सबने खबर थी माता गुजरी भी गुरु गोविंद सिंह महाराज जी मां भी कुर्बान थी 4 साहिबजादा 6 ॼणा त इहे थे ऐं 7 गुरु गोविंद सिंह महाराज पाण भी पांजे पाण के सतगुरु धर्म जे मथा वारे करे कुर्बान करे छॾनि था पिया। छा त असां कुछ भी न असां के तव्हां पंहिंजो दास समझो ऐं जेको हुकुम आ गुरबाणी जो गुरु जो बस उन्हीं के तव्हां ॿुधजो मन जो समझजो। गुरु गोविंद सिंह महाराज चाहता अगे भी तव्हां सां अंग संग हुयासीं अज भी तव्हां सां अंग संग हूंदासीं। कोई सूरवीर कोई सूरमा उते गुरु गोविंद सिंह महाराज जी शान में भगत दरवेश गुरु जी तव्हां जहिड़ा दरवेश ये जेके तमाम जेके नाम सिमरन कंदा हुंदा उनके खबर पईंदी तो भगत छाए तो दरवेश है गायन के सिर्फ दरवेश न चइबो जैसी ताई पांजो झट गड़ी लाहे एक साथ संगत में अलग सा अगर प्रभु परमात्मा सा लिव ना है तेसी ताई अना इन मन के भगत जे अखरन जी भी खबर न पौंदी जी माना छाए भगत पर जेके भगत बणिया है बनन पया उन जी एक थोड़ी कड़ी झलक मिली पवे तो खबर पईंदा वाकई ही भगत है कोई वाकई कोई भगत है। पर दुनिया में जाम भगत थे केंजी समाधि केतरे वक्त केंजी अख केस ताई बंद थींदी जामेड़ा प्यारा कीर्तन हलदा 5 ॾाढा 15 20 मिनट बाकायदा अखियूं बंद करे कीर्तन गाईंदा आहिनि बाकायदा नाम जपदा भगत तो ना पर वरी भी इनी महान
भक्तन जे भी महान भगत गुरु भगत सां गॾु वेही करे बस थोड़ी भक्ति करे पंहिंजे ॿाहिरि जी इंद्रियनि जे मथां कंट्रोल करे बस थोड़ी कोशिश कंदा आहियूं ऐं अहिड़ी कोशिश करण वारा असां जाम ॾिठा आहिनि सिर्फ़ 2 मिंट न 5 मिंट न 15 मिंट न 20 मिंट न बाक़ायदा अधु कलाक बि अगरि लगातार नाम सिमरन कीर्तन हले किथे वेठा हुजनि 4-5 ॼणा बि सिर्फ़ तो बाक़ायदा अधु कलाक बि हुनजी अखि बंदि हूंदी आहे सच जान जो ख्यालात ॿिया ईंदा अखि खुली पवंदी जबो सतनाम सारे जबो सतनाम ख्यालात ॿिया ईंदा अखि खुलदी ज़बान नाम जपदी पर कन ॿुधण लाइ तैयार न हूंदा अगर ख्यालात ॿिया ईंदा पर जंहिं वक्त भी मन के ॿिया ख्यालात अचण बंदि थी वञनि था न पिया सच जान जो उहे कन केवल और केवल सिर्फ़ नाम के गुरु जी बाणी के कीर्तन के ॿुधण लाइ सिर्फ़ खुलियल हूंदा आहिनि बकाया ॿुधण जे लाइ उहे कन जा मन जा जेके कन आहिनि उहे ई बंदि थी वेंदा आहिनि ऐं अखियूं बाक़ायदा कीर्तन में बंद करे बाकायदा नाम जपदा वेठा हूंदा पर कंहिंजी अख केड़ी माल खुले केड़ी माल खुले पर गुरु गोविंद सिंह महाराज उहे महान दरवेश भगत गुरु जेके सरसा नदी ते ईअं ई दीवान सजाए करे सिख भी साण हुया सिखणी भी साण पंहिंजो भी सतगुरुनि जो परिवार हुयो ऐं गुरसिखनि जा भी परिवार हुया सवन जी तादाद हुई सवन जी 1000 खां मथे प्लस हुया सब गुरु गोविंद सिंह महाराज अमृत वेले दीवान सजाए करे उन प्यारे प्रभु परमात्मा के याद करण जे लाए चवंदा पिया नितनेम करो पंजबाणी जा पाठ करो नेम करो नाम जपो आसादी वार बुधायो ऐं जेसी ताईं लगातार पेरो नाम जपिया विया आहिनि उनखां बाद पंजबाणी जा पाठ थिया उनखां बाद आसादी वार थिया जेके तव्हां मां इहे कया हूंदा या इन जो के संग कयो हूंदो त तव्हां ख़बर हूंदी केतिरो टाइम लॻंदो आहे पेरो नाम सिमरन थिए कुछ घड़ी उनखां बाद पंजबाणी जो पाठ वरी कंप्लीट आसादी वार समय केतिरो लॻंदो तव्हां ख़बर हूंदी जेके थोड़ो भी अगर जुड़ियल हूंदा इन पासे एतरो समय उहे महान दरवेश भगत गुरु गोविंद सिंह जी महाराज अखियूं बंद करे वेठा आहिनि होॾां ॿाहिरां जिथे तीर कमान तलवारनि जा आवाज था गोलियुनि जा भी आवाज अचनि था पर जेकर कीर्तन हले तो निरंकार जी बाणी जो उहे महान दरवेश सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराज तेसी ताईं अख नथी खुले जेसी ताईं आखिरी आसादी वार समाप्ति नथी थी पई एड़ा दरवेश एड़ा सूरमा ऐं एड़ा वारा दानी भी एड़ा दानी कोई अन्न दान करे कोई धन दान करे कोई मकान दान करे कोई वस्त्र दान करे एड़ा दानी हाँ दुनिया में एड़ा भी दानी था जे पंहिंजा पुट भी दान कया पर उन्हनि सभई पुट न अगर 4 पुट त हिकिड़ो दान करे ॾेई छॾियोसीं असीं कंहिं संत महात्मा खे तव्हां जी लड़ लगी वञे पई 4 जा 4 न 5 जा 5 न या 3 पुटनि या 2 पुटनि के 2 मां हिकिड़ो सी दान कया दान भी थिया बाक़ायदा पुट भी दान थिया पर गुरु गोविंद सिंह जी महाराज सिर्फ पुट दान करना बल्कि सर्वंश दान सारे जपो सतनाम सारे जपो जी सतनाम 45 साल जी उम्र में शरीरक उम्र में जेको पंहिंजो सर्वंश कुर्बान करे छॾे 42 साल की उम्र आए छा थोड़ो सोचो तो सही 42 साल की शरीर उम्र आए पर अंदर प्रभु परमात्मा ऐं धर्म प्रति प्रेम प्यार एतरो प्रेम एतरो प्यार दुनिया दंग रहिजी वञे थी पई जो 42 साल में कोई पंहिंजो शरीर उम्र में पंहिंजो सर्वंश तक कुर्बान करे उहो भी धर्म जी खातिर के तख्त ताज जी खातिर न कोई जर जोरू जमीन जे लाए जंग न केवल धर्म के बचाइण ऐं धर्म के प्रफुल्लित वधाइण लाइ खालसा पंथ जी सतगुरु सिरजना कई के धर्म के नुकसान पहुंचाइण लाइ न भाई इन सनातन धर्म जी इन संस्कृति इन प्रकृति इन निशाननि के बचाइण जे लाइ ई जूड़ा मथे जा वार केर रखदा हुया भला ॿुधायो जब वो सतनाम श्री न रखदा न हिंदू भक्ति कंदा आहिनि गुस्ताखी मां न रखदा मथे जा वार न छड़दा अज भी जाम एड़ा इंडिया में आहिनि
बाकायदा साधु ऋषि मुनि बाकायदा अगे जी बाकायदा पूरा पंजा केस छड़दा होया बाकायदा छड़े दींदा अज भी आइन कुछ उते पर सब न केत वरी न उल्टो खिलदा है अज भी इंडिया में अगर कोई धर्मी अगर कोई ड्रामा थियन तो कोई उन्हीं के नकली जूड़ा पाता वेंदा नकली दाढ़ी पाती वेंदी है छो पाती वेंदी भला बुधायो भाई विश्वामित्र जो रूप बनाणो दाढ़ी को बगैर किए लगदो विश्वामित्र भला बुधायो कृष्ण भगवान जी सामो बिल्कुल मूरत जाहिर करनी है सूरज के तरीके से पर मथे ते अगर जूड़ो जाहिर न थी तो कृष्ण भगवान किए जाहिर थींदा भला बुधायो नकली जूड़ा पाता वेंदा है फखर करो गुरु गोविंद सिंह महाराज असा तवा के खबर असली ये सब जूड़ा दिना है जब वो सतनाम श्री ऋषिन मुनिन वारा ब्रह्मा वारा विष्णु वारा शिवजी वारा ई केस ही वार ही निशानियों ई सब पंहिंजे धर्म जी हुई सनातन धर्म जी सनातन माना ओल्ड माना बिल्कुल स्टार्टिंग जिथे थी है उन्हीं धर्म जी निशानी इन्हीं निशानन के नुकसान पहुंचाए पियो वक्त जो जालिम बादशाह चाहे तो कोई शस्त्र पाण सा न रखे कोई घोड़े सवारी न करे कोई पांजे नाले खां बाद सिंह लफ्ज न लगाए कोई मंदिरन में शंख न वजाए पांजी कौम के छड़े करे बिया जेके भी अकलित जेके भी खास करे हिंदू रहता पिया सबनी जे मथा बाकायदा बारी जुर्माना टैक्स लागू थी वया ओ मोलाई सामो वारा निमाणा कमाए कमाए टैक्स भरे भरे करे थकी पवंदा होया चंदा घर जो गुजरान ना पर वरी भी सब्र कंदा होया जब वो सतनाम श्री वाहेगुरु बादशाह सलामत सामो वार पांजी कौम उन्हीं जे मथा टैक्स जे इनन सबनी के माफ करो पर बिया जेके भी रहता पिया पांजी कौम में जेके ना आइन उनन जे मथा भारी टैक्स हणो सभई भारी टैक्स हणो गुरु गोविंद सिंह जी महाराज सच्चे पातशाह जी ई धर्म जी सब निशानियों बचाने जे लाए खालसा पंजी सिरजना करन ता पिया दया राम के दया सिंह बनाए पिया धर्मदास के धर्म सिंह बनाए था जबरदस्ती भी नथा बनाए चवंदा एकड़ो सिर खपदो आए कोई जब वो सतनाम श्री भाई जब वो सतनाम सतगुरु तवा असा को कोई सिर गुरन कोई दींदो भाई सिर असा के सिर खपदो आए कोई पर वरी भी शाबाशा रावण के सच जान जो राम भी शिवजी जी पूजा कंदा होया ए रावण भी शिवजी जी पूजा कंदा होया शाबाशा रावण के बगैर चए जे खबर पंजा 10 सिर दई छड़िया जब वो सतनाम श्री शिवजी जे चरणन में हालांकि शिव जी शंकर भगवान कोई उनको सिर घुरिया भी न पर प्रसन्न करण जे लाए उनका कुछ प्राप्त करण जे लाए पांजा 10 सिर बाकायदा अर्पण कर छड़िया भेंट करे छड़िया 10 सिर गुरु गोविंद सिंह महाराज सिर अञा भी घुरिया ऐं घुरण का बाद ये नचो तो फिलाना तू थिया ना 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 ये नचो सतगुरु तो सबके सुञाणदा होया फिलाना तू थिया भला ना ना सतगुरु आए कोई हिकड़े सिर जी जरूरत है दयाराम थी बीरिया हसनापुर मां दिल्ली मां लाहौर मां ई पंज जा पंज प्यारा सब थी बीरिया गुरु गोविंद सिंह महाराज इन निशानन के बचाइण जे लाए एतरा ही सतगुरु कदम खया ऐं के चे गुरु जी तवा जे हथ में तलवार सुठी नथी लगी तवा दरवेश आयो तवा गुरु आयो वो सदू चंदा पे छा करियूं मजबूर थी करे असा तलवार खया बाकी असा के तलवार खण जो शौक न हुयो भाई तलवार खण जो असा के शौक न हुयो पर छा मजबूर थी करे जेके अगर कोई समझे गुरु गोविंद सिंह महाराज तलवार खई है तो गुरु गोविंद सिंह महाराज गुरु या तलवार छो खई न खणना एकड़ो फूको दे छड़ना अगर गुरु होया संत होया महात्मा होया परमात्मा होया वो एकड़ो फूको दी करामा दिखार के दुश्मन के केरे छड़ना जब वो सतनाम अजी भी कुछ मानू जे अंदर में सवाल हलदा है नी सतगुरु पे एडी बड़ी कुर्बानी छोड़ी पान तो गुरु कुछ चई देना वचन करना कुछ ना कुछ वो किरी पवना जालिम अच्छा
पोइ जॾहिं राम जे साम्हूं रावण आयो, रावण राम जी करामात सां धरती ते हेठि किरियो या राम जे तीर लॻण खां बाद किरियो। साम्हूं पांडव ऐं कौरव आहिनि ऐं उन जे विचकार में पांडवनि सां गॾु आहिनि पाण स्वामी कृष्ण भॻवान श्री कृष्ण मुरार। शस्त्र खणाया, जंगा करायूं, पोइ उन्हनि छो न कयो कुझु? हिकिड़ो वचन ॾेई कढी करे सभु खे केरे छॾनि, जंग थिए ई न एॾी वॾी तादाद में। करामात छा भला उन्हनि वटि न हुई छा? राम वटि न हुई, कृष्ण वटि न हुई, सभु वटि हुई, सभु वटि हुई। पर उन्हनि खे ख़बर हुई त वक़्तु जेकी तक़ाज़ा आहे, असां करामात ॾेखारे करे साम्हूं वारे दुश्मन खे केरदासीं, पर जेके पोयां ॿिया हूंदा उन्हनि खे उन्हनि जो छा थींदो? चवंदा असां वटि त करामात आई न, असां वटि त करामात आई न, आई कोन, असां पोइ कीअं कंदासीं? उहो झुकी पवंदा। पोइ सचंदा असल करामात इहा ई आहे भाई, धर्म जी ख़ातिर, जेकर मज़लूमनि जी ख़ातिर ऐं अगरि कूड़ खे अगरि झुकाइणो आहे, केराइणो आहे, त पोइ तलवार खणनि था श्री राम, धनुष्बाण खणाइनि था पिया तलवार श्री कृष्ण, सच ॼाण जो तलवार पाण बि खणनि था ऐं खणाइनि था गुरु गोविंद सिंह जी महाराज जी। जपो सतनाम, सारे जपो जी सतनाम। गुरु गोविंद सिंह जी महाराज सच्चे पातशाह जी उहा प्यार ऐं हिकु अहिड़ी वैराग जी मूरत आहे। बादशाह बि आहिनि, दरवेश बि आहिनि, दानी बि आहिनि। हिकु हूंदा आहिनि चोर, डकैत ऐं दुराचार। चोर चोरी बि कंदो आहे, दुराचार बि कंदो आहे, कंहिंजी इज़त बि लुटंदो आहे, कंहिंजी जान बि लुटंदो आहे, कंहिंजे माल बि लुटंदो आहे। पर जॾहिं गुणनि जी ॻाल्हि कजे, टे गुण सूरबीर, भगत, दानी। सूरबीर थिया पर भगत न हुया, भगत हुया पर सूरबीर न हुया। जेकर सूरबीर भगत हुया, दानी न हुया, अञा इंसान जे अंदर में इहा खला, हिकु खालीपन हुयो। उन खालीपन खे पूरो कयो गुरु गोविंद सिंह महाराज। टई जा टई गुण, सूरबीर, भगत ऐं दानी, गुरु गोविंद सिंह जी महाराज सच्चे पातशाह। सच्चे पातशाह रहमता करन। गुरु गोविंद सिंह महाराज वार वार आवाज ॾिनी आहे, प्यार जो सौदो अगर कंहिंखे क़बूल आहे तो पोइ अचो। प्यार माना सच, सच माना परमात्मा, आद सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। गुरु गोविंद सिंह जी महाराज सच्चे पातशाह जी सच जी आवाज ॾियनि था पिया, सच जी आवाज ॾियनि था पिया। उहे गुरु गोविंद सिंह महाराज सबके निहाल करनि था पिया। सतगुरु प्यार भी जाम कंदा, सब सां प्यार भी सब सां प्यार करनि था पिया, उहे प्यार करनि था पिया। चवंदा भाई प्यार अगर कंहिंसां करणो आहे, कंहिंजे मथां पंहिंजी रहमतां वसाणियूं आहिनि, बसि साम्हूं वारो अगरि पंहिंजे आत्मिक तौर ते तन करे, मन करे, गुरु पासे, प्रभु परमात्मा पासे कदम वधाईंदो रहे, पक्को थी करे, सतगुरु पंहिंजा बाक़ायदा उनखे प्यार भी बख्शनि था पिया जी। भाई नंदलाल सां केतिरो प्यार कयो गुरु गोविंद सिंह महाराज, बेहद प्यार कंदा भाई नंदलाल, ऐं उन खां अञा ज्यादा प्यार कंदा गुरु गोविंद सिंह महाराज भाई नंदलाल सां। भाई नंदलाल गुरु गोविंद सिंह महाराज सां प्यार कंदा, गुरु गोविंद सिंह महाराज नंदलाल सां प्यार कंदा। 52 जा 52 शायर कवि हुया, शायर हुया कवि। सतगुरु सब खां वधीक प्यार भाई नंदलाल के कंदा, छो इन जी अवस्था, इन जो दर्जो अञा ऊंचो आहे, बेहद ऊंचो आहे। उहे भाई नंदलाल भी गुरु गोविंद सिंह महाराज बेहद सतगुरु सां प्यार करनि था पिया, बेहद प्यार करनि था पिया। गुरु गोविंद सिंह महाराज लंगर खाईंदा, लंगर जी थाली, रोटी जी थाली ईंदी, पंहिंजी रोटी मां हिस्सो कढी करे पहिरियों सतगुरु कुत्ते खे खाराईंदा हुया। मथां बि करे सतगुरु हेठि कुत्ते खे उछलाईंदा, कुत्तो रोटी खाईंदो, हलियो वेंदो। भाई नंदलाल ॾिठो मूंखां त पोइ कुत्तो भलो आहे, जे गुरु गोविंद सिंह महाराज जे हिस्से जी उन्हनि खे रोटी नसीब थिए थी पई। भाई जब सतनाम, सच जान जो तव्हां असां सभु भागन वारा आहियूं जो इन वक़्तु इन समय तव्हां असांखे इन महान गुरनि जे दर ते गुरु जी संगत नसीब थिए थी पई। भाई इतां ॿाहिरि निकिरंदासीं छा कंदासीं? उहो ई कमु कंदासीं जेके कंदा रहंदा आहियूं डेली रूटीन में। जेसीं ताईं इते वेठा आहियूं सच जान जो जपदा रहो वाहिगुरु वाहिगुरु, माताऊं जपो वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु। मूंखां त पोइ कुत्तो भलो आहे
जो सतगुरु जी रोटी जो हिस्सो उनके नसीब थे पियो पांजे हिस्से जी रोटी अग में खणी करे भाई नंदलाल सुबाणे ते कुत्ते के अग में पांजी थाली भरे करे खाराए शरी ऐं कुत्ते ही जगह ते भाई नंदलाल पाण वही रहा चंदा जान गुरु गोविंद सिंह महाराज आया कुत्ते के रोटी छुड़ाईंदा न अज उहा रोटी मुखे मिलदी मुखे नसीब थींदी इतरो प्यार सतगुरु तो कुत्ते के खाराईंदा भाई नंदलाल चंदा मां कुत्ते जी जगह ते वही करे भी गुरु जो प्यार प्रेम प्राप्त कंदम बस वेठा कुत्ते के अग में पेट भराए करे ड्रॉ करे रवानो करे छड्यो कुत्ते ही जगह ते भाई नंदलाल पान वही रहा गुरु गोविंद सिंह महाराज समय अनुसार जिए लंगर आया थाली आई सतगुरु पान यकदम पांजे नेम अनुसार हिस्से जी रोटी कड़ी करे जिए उछलाइण लगा छा डिठो कुत्तो न वेठो है भाई नंदलाल वेठा है गुरु गोविंद सिंह महाराज यकदम पांजो हथ जलियो उहा रोटी हेठ उछलाई न यकदम वापस खणी करे वरी पांजी थाली में रखी छॾी भाई नंदलाल बस यो लका दिसी करे गुरु जो हथ पोया कंदे दिसी करे ज़ारो ज़ार रोण लगो चे कुत्ता तू मुखो चंगो होए ये लगे तो मां कुत्ते जेड़ो भी ना आया छो मुझा कर्म कुछ एड़ा है जब वो सतनाम श्री कर्म कुछ एड़ा है थोड़ो गुण अची वने तो मां 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 पैसो नोयो हथ बदा पिया जुड़िया पिया सीस निवड़िया पिया पैसा अची विया जाम गुण अगर ॿिया जाम अची विया छाती चोड़ी थी वयूं हथ जोड़न भी विसरी विया मां मां भाई नंदलाल ज़ारो ज़ार रोने लगा रोइण जी जडे आवाज मथे ताई गुरु गोविंद सिंह महाराज ताई पहुती न उतां भी के आवाज दा ओ लाल जी रोयो छो ता भला तवां जी जगह इते ना है तवां जी जगह मथे आ चढ़ी अचो असां सां गॾु वेही करे लंगर खायो जब सतनाम श्री एड़ो प्यार करण वारा सतगुरु जी आवाज दिनी ओ मन ही मन में सोचे पियो गुरु जी मां त कुत्ते जे भी लायक ना आया तवां जे हथन सां कुत्ते के रोटी मिलदी मुखे न मिले सडे ज़ारो ज़ार रोए सिर्फ रोइण जी बोली सतगुरु समझी है एकड़ी मां वेंती करे वञा सच जान जो रोइण जी कोई बोली न हुंदी है पर इंसान रोए सामो वारो समझी वेंदा कुछ न कुछ गालाए पे बोली समझ अची वेंदी छा लाए रोए खिलण जी भी का बोली न हुंदी है इंसान खिलदो रहे खिले गुरु गोविंद सिंह महाराज जी आवाज दी लाल जी तवां जी जगह उते न तवां जी जगह असां सां गॾु वेही करे खाइण जी चढ़ी अचो मथे बस ये आवाज ॿुधी करे गुरु जी आवाज ॿुधी करे भाई नंदलाल यकदम यकदम भजदा आया मथे चढ़िया हथ जोड़ करे पेरन ते नमस्कार कई सतगुरु जी मां तो सोचो तो मां कुत्ते जे भी लायक ना आया तवां तो मुखे पाण सां गॾु वेहारे करे पंहिंजे हथन सां लंगर पिया खारायो पोइ सदू जनता साच कहूं सुन ले ओ सबे जिन प्रेम कियो साच कहूं सुन ले हो सब जिन प्रेम कियो तिनी प्रभ पायो थोड़ो प्रेम करो तो सही करूं तो सही असां भगवान सां पाठ भी करूं ता पिया मोबाइल पिया हलंदा गुस्ताखी मां सजी सजी रात जागे करे पो अमृत वेला कंदासीं गुस्ताखी मां अमृत वेलो करे पो सुमदम सुबह थी हाँ अमृत वेला डेली अमृत वेलो कंदो आया ये खराब आदत ना है खराब आदत ना है सजी सजी रात जागे करे तमाम जेके अमृत वेला नेमी हुंदा खबर हुंदी सिर्फ अगर रात जी 2 कलाक 3 कलाक अगर 4 कलाक भी सिर्फ निंड अची पवे न 2-3 कलाक जी निंड खां बाद जॾहिं इंसान जागे न खबर दिमाग सजो बिल्कुल फ्रेश न मतलब खाली थी वेंदो कोरो कागज थी वेंदो आहे उन वक्त पहिरियों पहिरियों खोराक मिले परमात्मा जे नाम जी सतनाम हाणे सॼो ॾींहुं जाॻियासीं दिमाग़ पियो हले सॼी राति जाॻियासीं दिमाग़ पियो हले हाणे उन्ही ख़्यालातनि सां नेम थी विया पोइ हाणे असर किथे करनि भाई असर कीअं सच ॼाणजो सिज उभरण खां पहिरियों 3.5 घंटा लगातार अमृत वेलो अथव
सिज उभरण खां सर्दी में केड़ी माल सिज उभरे तो गर्मी में केड़ी माल तो पान हिसाब कजो पौना 4 घंटा पोयो सवा पहर पौना 4 घंटा अमृत वेलो उन्हीं मां पौना 4 घंटन में अगर कोई पौनो घंटो भी जागे करे नाम जपे न सच जान जो बाकायदा ही समझो इंसान 24 घंटा बाकायदा नाम जपया भाई एडा फल लेनो इतना फल ले गुरु गोविंद सिंह महाराज गुरु नानक देव जी महाराज कदे भी के इंसान के प्रभु परमात्मा जी प्यार सा नाम सा परे न कयो है समझानी देनी है भाई समझो बस थोड़ो समझो परमात्मा वाहिगुरु रहमता करन जागण साणी जरे दिमाग जो फ्रेश हुंदो बिल्कुल कोरो कागज हुंदो जरे उनी दिमाग ते मन ते पेरो अखर लिखे वेंदो सतनाम ये ना भाई लिखो भाई सतनाम अञा भी तव्हांजी आवाज घट है सतनाम 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 पर ही कागर फिलहाल भरियो पियो फुल भरियो पियो असांजो भी निंड करे करे बस सिज उभरण खां पेरी केड़ी माल भी उठी करे स्नान करे 5-15 मिनट भी कोई नाम जपे बाणी जपे नेम करण वाला नमस्कार है 2 घंटा भी नेम करन पिया उन जा संग करयो बाकायदा वियो अगर झट घड़ी भी के सिज उभरण खां पेरी वही करे सिज जे जागण खां कोई जागी पवे ऐ नाम जपे गुरु गोविंद सिंह महाराज गुरु नानक देव अज भी बाकायदा बेहद प्यार बख्शंदा उनके सतगुरु रहमता करन जन्म सफला थियन अचो शब्द गा कदें भी कैसा नफरत न कही है तिलक जणया सा गुरु गोविंद सिंह महाराज के गुरु गोविंद सिंह महाराज सिखन के कोई नफरत ना है उन्हनि सा जेकर गुरु गोविंद सिंह महाराज के तिलक जणया सा अगर का हसद हुजे या कोई नफरत हुजे वो गुरु तेग बहादुर साईं महाराज के थोड़ी तैयार करन गुरु जी तवा कुर्बान थी करे तिलक जणया बचाए वठो भला जबो सतनाम श्री तिलक लगायो ना बिल्कुल लगायो तिलक लगायण वाला लगायो वो यकदम इकड़ी आवाज लीजो धन गुरु तेग बहादुर साहिब धन गुरु तेग जणया पायो ऐ जणया जडे चेंटम नजर अचे पांजे शरीर ते वरी फखर सा चेंजो धन गुरु तेग बहादुर साहिब धन गुरु तेग बहादुर साहिब मंगल सूत्र जड़ी माल पायो शादीशुदा औरतूं एक दफो धन माता गुजरी चई छजो बस ई माता गुजरी धन गुरु तेग बहादुर साहिब महाराज जी कुर्बानी जे सदके ही सिंदूर ऐ तिलक ऐ ही सिंदूर ऐ ही मंगल सूत्र बचे आहिनि सब ही राम जा मंदिर कृष्ण जा मंदिर शिवाला ई ता जेके भी धर्म स्थान आहिनि ई सजी बदौलत आहे गुरु तेग बहादुर साहिब ऐं गुरु गोविंद सिंह महाराज जी कुर्बानी जी गंध है नानक की कसम है जितनी भी हो तारीफ वो गोविंद की कम है अगर ना होते गुरु गोविंद सिंह ना कहूं अब की ना कहूं तब की बात करूं उस वक्त की अगर ना होते गुरु गोविंद सिंह तो सुन्नत होती सबकी तमासा नूजुआ ई गुरु गोविंद सिंह महाराज जी देन आए सो निरंकार वाहिगुरु रहमता करन बाणी सा जुड़ी करे पंहिंजे जन्म के सफलो बनायो हिकड़ी बी वेंती जेके नेम न कंदा आयो नेम करियो भाई फायदो पांजो ही तो गुरबाणी को जेके परे आयो मायूं न्याणियों जेके मायूं परे आयो गुरबाणी को ई मोह एड़ो वठ कंदो खबर ही कोन पवंदी बाणी जा जप करो तवा पाण वडड़ियूं सुखमनी साहिब पाण आवाज सा पढ़ो पांजे नंदड़े जे सामो अरदास करो पांजे परिवार जे लाए पाण तवा पाण न्याणियूं बे के तवा के बे हंत किते अरदास करनी जरूरत ही न पवंदी तवा के धी जी गाल पिता नाहे मोटाइंदो न्याणी जी अरदास भगवान नाहे मोटाइंदो पर न्याणी थोड़ी जुड़ियल तो जे न मन करे जोड़ो पान के किथे भी खबर भिटकण जी जरूरत न पवंदी सतगुरु तो घर वेठे पान तवा सा के सब खजाना बख्शिया पर ये प्यार अंदर में बाकायदा बणिया रहन तो साध संगत जरूर करो साध संगत जे करण का बाद ही अंदर जीवन में बदलाव और प्रभाव पैदा थे तो पयो जी सच्चे पातशाह रहमता करन गुरु जा प्यार सबके नसीब थियन सो हथ बदी वेंदी है जेके भी अगर हिन दिहाड़े भी नेम नथा करो अञा भी बाकी कदे नेम कंदो भला बुधायो जो कथा बुधो ता पया गुरु गोविंद सिंह महाराज पांजा किला छड़िया कल जी रात पर पेरो सतगुरु समय अनुसार अनंतपुर साहिब में सिज लेण का बाद पेरो कल भी गुरु गोविंद सिंह नेम अनुसार बाकायदा रेरा साहब जा पाठ थिया जेकर उता हले आइन अज अगर सरसा नदी ते पहुता आइन सवेरे तो उते भी बाकायदा वाहिगुरु जा नाम सिमरन नितनेम ऐं उन सां गॾो गॾु आसादी वाजा वरी कीर्तन भी थियन था पया
वरी सतगुरु सॼो ॾींहुं हली हली करे जिते परिवार विछोड़ा थियनि था पिया चमकोर जी घड़ी वञी करे पहुचनि था पिया अॼु जी राति बि शाम ताईं सतगुरु पहुचनि था सिखण सां गॾु उते बि सतगुरु पहिरियों आवाज़ सिज लथो आहे भाई रेरा साहिब जा पाठ करो रेरा साहिब जा नेम करो अरदास करो उन निरंकार जे चरणनि में ऐं सॼी राति अॼु जी राति गुरु गोबिंद सिंह महाराज जागे करे उन प्यारे 40 सिखनि जी बाक़ाइदा सतगुरु पाण पंहिंजे हथनि सां सेवा करनि था पिया जी मुंहिंजा प्यारा सिख मुंहिंजा निकटवर्ती सिख दरअसल ही जेके लॻभॻि 35-40 सिख जेके सतगुरु सां साण हुया गुरु गोबिंद सिंह महाराज जा ये निकटवर्ती सिख हुया ये हमेशा सतगुरुनि सां गॾु हूंदा हुया ज़िंदगी जे हर मोड़ ते तॾहिं तो गुरु गोबिंद सिंह महाराज सां सरसा नदी ते तो पार करण ये सिख सतगुरु सां गॾु हुया इन्हनि अॻु में ही पंहिंजो सभु कुझु धर्म जे मथां सभु कुझु कुर्बान करे वेठा निछावर करे वेठा हुया उहे गुरु गोबिंद सिंह महाराज सचे पातशाह जी सबके प्यार बख़्शनि नेम करो वरी वेनती आहे हिन जन्म में पाठ न कंदो कॾहिं कंदो भला दागा पाईंदो सिर्फ़ तावीज़ वठंदो भला तावीज़ वठां भला कुझु थी पवे भला दागा गॾु कंदो सतगुरु चवंदा असां तव्हांखे स्वासन राही दागा बख़्शे करे गुरबाणी जा मंत्र ॾिना आहिनि इन्ही तव्हां स्वासन राही माला के दागे के तव्हां फेरो ई कोन था पिया इनके फेरे तो ॾिसो हिकु दफ़ो अरदास करे तो ॾिसो निरंकार वाहिगुरु बेअंत बख़्शिया करनि था पिया अॼु हिकिड़ो शब्द गायो गुरु अर्जन देव साहिब जी महाराज अरदास रूपी शब्द करनि था पिया आपे लायो अपना प्यार आपे लायो अपना प्यार आपे लायो अपना प्यार बड़ो जी आपे लायो अपना प्यार सदा सदा तिस गुरु को करी
रैण नित्य मचन करो गुर की रैण नित्य मचन करो जन्म जन्म की में मल भरो जन्म जन्म की हाँ में मल हरा तिस गुर को झुलाओ इस गुर का भुलावा महागण ते हाथ तेरा महागण ते हाथ तेरा हाथ तेरा आपे लायो अपना प्यारो आपे लायो अपना प्यार सदा सदा तिस गुर का करी नमस्कार सदा सदा तिस गुर का करी नमस्कार तिस गुर के रहे धोवो पानी तिस गुर के घरे धोवो पानी जिस गुर के अकल लग जानी तिस गुर के अकल कल्याणी जे जे अकल लतीफ
अपना अपना दासरा आपे मन लियो कल कलीस है भ्रम दुख नाथा कल कलेश है ब्रह्म
हंसते दीवार रहे गुरु महाराज के Bye.
देख देख जीवा का दर्शन देख देख जीवा गुर के शरण धोए धोए पीवा गुरु के चरण धोए धोए पीवा धोए धोए पीवा धोए धोए पीवा आपे लायो अपना प्यार आपे लायो अपना प्यार सदा सदा तिस गुर को करी नमस्कार सदा सदा तिस गुर को करी नमस्कार सदा सदा तिस गुर को करी नमस्कार सदा सदा तिस गुर को करी सो सच्चे पातशाह जी का वाहिगुरू रहमत करन ई शब्द जा कीर्तन समागम केवल केवल जे लाए गुरु जी शहादत धर्म क़ौम जी ख़ातिर कई वो हमेशा असां तव्हां जे ईंदड़ पीढ़ी अंदर में तरो ताज़ा बनी रहे उहे शहादत उहे गुरु जा प्यारा उन जी कुर्बानियूं हमेशा तव्हां असांखे यादि हुजनि इन जे लाइ त जीअं असांजो तव्हां सां सभिनी जो मन माइंड बाक़ाइदा धर्म जी प्रति हमेशा पको रहे हुजे कोई भी चंगो भलो ब्लैकमेल न करे सके गुरु गोविंद सिंह महाराज की कृपा सब जे मथा वसे ए सेवादार हर साल एतरी वडी तादाद में इन्हीं जे लाइ चींदी है तो शब्द जो असर हमेशा सब जे जीव जे अंदर वसदो रहे छोड़ी शब्द जे अगिया बिया सभई मंत्र सब फिका थी पवंदा आहिनि निरंकार वाहिगुरू सब जी सेवा थाए पे तन मन धन करे सेवा सिमरन कमाईंदा रहो कोई भी खोटी नहीं दी तन में तंदुरुस्ती हमेशा बनी रहंदी मन में हमेशा एकाग्रता बनी रहंदी धन में हमेशा वाद थियंदा जेके एड़े स्थान ते अची करे गुरु दर अची करे सेवा सिमरन कमाइन था पिया जी निरंकार वाहिगुरू चरण में वारी भी अरदास है तव्हां सा सच्चे पातशाह जी तव्हां असां के सभनी के सब कुछ बख्शो है कृपा करो नितनेम जी दाता बख्शो साथ संगत जी दाता बख्शो ऐं तव्हां जे चरण में वरी अरदास है असां के बुरी संगत को बचाए करे पांजे सत्संगत से हमेशा जोड़े रखो जी सदगुरु चरण में अरदास अन सा जो पाठ सही मिली करे गड़ायो समय अनुसार हाजिरी भरो लड़ीवार लगातार कीर्तन हलदा रहिंदा सदगुरु जी शान में जेतरी सिफत सारा कजे थोड़ी ही जन्म भी तव्हां असांजा थोड़ा सदगुरु जी महान शाद के मुख दे गायण लाए सो सदगुरु चरण में वरी अरदास है पंहिंजी नाम बाणी सा हमेशा ईअं जोड़े रखो जी राम कली महला तीजा आनंद ओंकार सतगुरु प्रसाद आनंद भया मेरी माए सतगुरु में पाया दुर्गा पाया सहज से तीन मनवा जिया वादाइया शब्द गावन आइया तो सदा हो हरि तेरा मन निवसाया हे नाना आनंद हुआ सतगुरु में पाया हे मन में आत्म सदा रोहना आलो तो मन मेरे दुख सब सारना अंगीकारो करे तेरा कार्य सब सवारना समरथ स्वामी सो क्यों मनो विसारे मन मेरे सदा रोहना रे साची साहिबा क्या नहीं धरती है करता तेरे सपने जिस देह सो पावे आसमल सलाह तेरी नाम मन वसावे नाम के मनुष्य वाजे शब्द बने रे हे नानक सच्ची साहिबा नहीं धरती सचा नाम मेरा आधारो साचा आधार मेरा जिन गुफा सकवाइया सांस सुख मने उसे आ जाए सांस हो जाइया सदा कुर्बान की गुरु दिस्तिया भगवान सुनो संतोष बदलो के यारो साचा नाम मेरा आधारो अजय पंच कर सभागे शब्द बाजे कलाज करदारिया पंचदूत बस कीते काल कंटन मारिया परम पाया
दाते दाई दया खेले सगल जगत चंगियाइयां बुराइयां बाचे धर्म हदूर करनिया को आपनी के नेरे के जिन्नी नाम ध्याया गए मसकत धाम नानक ते मुख उजले के तीसरी ना जिन्नी नाम ध्याया गए मसकत धाम नानक ते मुख उजले के तीसरी ना जिन्नी नाम ध्याया गए मसकत नानक ते मुख उजले केती छुटी ना। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी फतेह। तू ठाकुर तुम पे अरदास तुमरी कृपा में कोई न जाने।